सुखा केरो इंतजार करायो थई? मां काफी देर से हिते बीठो आया। घर में काज पे होले अदा भूरे के तेलाव विझी रहा होया। तो के खबर आए ताऊ किए हिते आई आया? सुखा मां तोखा सिवाय हाणे एक पल भी नथो रही सका। सारंग रब ते रख ऐं दिल के थोड़ो धीरज दी। ही वक्त जी विछोटी हिक ॾींहुं खत्म थी वेंदी। सिक ॾाढो सताए थी सुखा। सुखा जो भी सुख फिटल आहे मुंहिंजा राणा। तू छा तो समझी त तू अकेलो तड़पी रहियो आहीं? हे विछोड़े जा वढ जीअ खे झोरे रहिया आहिनि। अहिड़े वक्त जो सफ़र ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। ख़बर अथम त जुदाई जा घाव घायल करे छॾींदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं मजबूरी ते बि सोचबो आहे। अलाए कॾहिं इहे मजबूरी जी कड़ियूं असांजे कंध मां निकिरंदियूं। अला मालिक आहे, तू दिल न लाए। ऐं आऊं हाणे हलां थी। अदा भूरे के मोड़ ॿधंदा हूंदा ऐं अम्मा मूंखे ॻोल्हींदी हूंदी। ठीकु आहे, तूं भले हल। मां बि थोड़ी देर खां पोइ अचां थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।